अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधायां त हाणे तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार कहानी। दोस्तों, अचण वारी किस्त में बेहतरीन कम थियण वारा। पहिरीं ॻाल्हि दोस्तों, अचण वारी किस्त में तव्हां इहो ॾिसंदो त हाणे नवाब खान बख़्त खे क़ुर्बानी जो बकरो ठाहींदो ऐं मीर जे साम्हूं वञी करे पेश कंदो ऐं मीर मुसावरनि जो केस खणी वेंदो, मूंसां छुटी ईंदो ऐं मीर बख़्त जे पोयां लॻी वेंदो ऐं मीर खे ख़बर पइजी वेंदी त असली कातिल हीअ आहे। ऐं इहा बि ख़बर पइजी वई त बख़्शल जेको आहे उहो गद्दार आहे। इहा त उनखे ख़बर पइजी चुकी आहे मीर खे। ऐं मूंसां जीअं निकिरंदो मीर जे पोयां बाहि ॿारींदो ऐं बख़्त खां हाणे कमु नवाब खान वठी चुको आहे। उहो भली मरे सो मरे, को मसइलो न आहे। नवाब खान इहो चाहे थो त हाणे मीर ऐं बख़्त वारनि जो जीअं मलाखड़ो मचे ऐं मूंसां वरी मीर जे गॾु हुजे। शेर अली ऐं सिजावल ख़ान जो मलाखड़ो त हली रहियो आहे। हाणे सिजावल खे मारण जे लाइ चैलेंज जेको सिजावल ॾिनो आहे बख़्त जे शेर अली जे माण्हुनि खे, ऐं शेर अली इहो चैलेंज क़बूलु कंदो ऐं कोशिशि कंदो त सिजावल खे लिटायां, लेकिन ईअं करे न सघंदो। लेकिन वाठा उन जे हथ अची वेंदा, उन्हनि खे सिधो कंदो। लेकिन शेर अली बि हलंदो रहंदो सिजावल ख़ान सां दुश्मनी में जेसीं ताईं ड्रामो ही आहे। बाक़ी मीर ऐं मूसा जो मलाखड़ो अनक़रीब थियण वारो आहे। जीअं मूसा जेल मां छुटंदो हाणे मीर लाइ वेल कंदो ऐं नवाब खान इहा गेम पकी ठाहे छॾी आहे। वक़्त जो बि टाइम पूरो थी चुको आहे। दोस्तों, वीडियो खे दोस्तों ज़रूरु सब्सक्राइब कंदा।